कंडियारो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो शहर जे करतारपुर वारे इलाइक़े मां हथियारबंद दुकानदार राशिद कुरैशी खां 6 लख रुपए खां वधीक रक़म फुर करे फरार थी विया आहिनि। दुकानदार मुताबिक़ हू घर वञी रहियो हो त हथियारबंद खांस 6 लख खां वधीक रक़म फुर करे विया आहिनि। होॾां फुर वाक़े ख़िलाफ़ मुतासिर दुकानदार ऐं संदसि बिरादरी जे माण्हुनि पारां शहर जे स्टार चौक ते मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते जावेद कुरैशी, आबिद कुरैशी, राशिद उर्फ भूरो, अदनान कुरैशी, फरहान कुरैशी ऐं ॿियनि जो चवणु हो त कंडियारो शहर जे करतारपुर मोहल्ले मां हथियारबंद राशिद कुरैशी खां लखे रुपया फुर करे फरार थी विया आहिनि, पर SHO को बि ताउन न कयो। हिन मुतालबो कयो त फुर थियल रक़म वापसि कराई वञे, SHO खे हटायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।